ख़बर है त खोराक खाते जे सरकारी गोदामन में कणक चोरी थियण जो इंकशाफ थियो आहे। अवां ॿुधो त गोदाम में सरकारी कणक चोरी कंदड़ गुरु गिरफ्तार थियो आहे। केस दाख़िल कयो वियो। गोदाम इंचार्ज भॼी वियो आहे। मलीर खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। अवांखे ॿुधाईंदासीं त खुराक खाते जे सरकारी गोदामनि मां कणक चोरी थियण जो इंकशाफ थियो आहे। अवांखे ॿुधाईंदासीं त गोदाम मां सरकारी कणक चोरी कंदड़ गिरोह खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिं मथां केस बि दाख़िल कयो वियो आहे। गोदाम इंचार्ज भॼी वियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया त पुलिस जो चवणु आहे पुलिस छापा हणी पई, लखें रुपयनि जी कणक हथ कई वई आहे। जांच कयूं पिया। अवांखे अहम ख़बर खां आगाह कयूं मलीर मां त खुराक खाते जे सरकारी गोदामनि मां कणक चोरी थियण जो इंकशाफ थियो आहे। अवांखे ॿुधायूं त गोदाम मां सरकारी कणक चोरी कंदड़ अगरू गिरफ़्तार थियो आहे। केस दाख़िल कयो वियो आहे। गोदाम इंचार्ज भॼी वियो आहे। पुलिस चयो आहे त पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा आहिनि। लखे रुपयनि जी कणक हथ कई वई आहे। जांच कई पई वञे। अवांखे ॿुधायूं त मंज़िल पंप भरिसां खुराक खाते जे सरकारी गोदामनि मां सरकारी कणक चोरी थियण जो केस दाख़िल कयो वियो आहे। खुराक खाते जे डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर अल्ताफ मक्सी जी फरियाद ते शाह लतीफ़ थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया त कणक सां भरियल मज़दा खे तहवील में वरितो वियो आहे। मरीर खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। खुराक खाते जे सरकारी गोदामनि मां कणक चोरी थियण जो इंकशाफ थियो आहे। गोदाम मां सरकारी कणक चोरी कंदड़ गिरोह खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिं मथां केस बि दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त गोदाम इंचार्ज भॼी वियो आहे। पुलिस जा छापा जारी आहिनि। लखे रुपयनि जी कणक हथ कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त वधीक जांच जारी आहे। बिल्कुलु नाज़रीन, पुलिस चयो आहे त वधीक जांच कई पई वञे। अवांखे ॿुधायो त मंज़िल पंप भरिसां खुराक खाते जे सरकारी गोदामनि मां सरकारी कणक चोरी थियण जो केस दाख़िल कयो वियो आहे। खुराक खाते जे डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर अल्ताफ मक्सी जी फरियाद ते शाह लतीफ़ थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। अवांखे अहम ख़बर मलीर खां त खुराक खाते जे सरकारी गोदामनि मां कणक चोरी थियण जो इंकशाफ थियो आहे। गोदाम मां सरकारी कणक चोरी कंदड़ गिरोह गिरफ़्तार थियो आहे। केस दाख़िल कयो वियो। गोदाम इंचार्ज भॼी वियो आहे।